हिते वांग ख़बर ॾींदा त वारा में इज्तिमाही ज़्यादती बाद फोत थियल नारी वारे वाक़े ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई आहे। वापारियुनि जे सिर ते कारोबार बंद रखे फाज़िल राहू चौक ते धरणो हंयो वियो आहे। अॻवान जो चवणु आहे त नारी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचायो वञे। वारा में इज्तिमाही ज़्यादती बाद फोत थियल नारी वारे वाक़े ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई आहे। वापारियुनि जे सिर ते कारोबार बंद खे फाज़िल राहू चौक ते धरणो हंयो वियो आहे। अॻवान जो चवणु आहे त नारी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचायो वञे। वारा में इज्तिमाही ज़्यादती बाद फोत थियल नारी वारे वाक़े ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे वारा में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर असगर मीरासी सां। असगर, अपडेट कजो ही जेका हड़ताल कई वई आहे हिन हवाले सां। जी निदा तव्हांखे ॿुधायां त 16 अगस्त ते न्याणे निगरी हुई नासिया चनियो सां जेको गैंग रेप वाक़ियो पेश आयो हुयो, जेका मुसलसिल अस्पताल में दाख़िल हुई। अॼु जेका कराची जी सिविल हॉस्पिटल में फोत थी वई आहे ऐं अहिड़े वाक़े ख़िलाफ़ शहर में गुस्सो ऐं कावड़ रिलर आहे। अॼु वापारी ट्रांसपोर्ट दुकानदार एहतियात जे सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल करे ऐं शहर शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो वियो आहे। जंहिं धरणे में शहर जा सियासी समाजी मददी अॻवान समेत शहर जे हर मक़सद फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ समेत हज़ारे माण्हू जेके उन धरणे में शरीक थिया आहिनि। जॾहिं नारी जो लाश जॾहिं कराची खां वारे धरणे वारे जाइ पहुतो त जेको माहौल जेको आहे सोगवार थी वियो ऐं हर अखि जेकी आहे उहा आली थी वई ऐं सख़्तु नारेबाज़ी पिणु कई वई। जॾहिं नारेबाज़ी में उन्हनि मुतालबो कयो आहे त जेके में क़त्ल में ज़्यादती में मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे पूरी तौर फाई जे फंदे ते लटकायो वञे। जेके ॿ नामालूम जवाबदार आहिनि उन्हनि जा बि नाला खोले उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वञे। उन्हनि जो इहो पिणु मुतालबो हुयो त जेके नारी मुलविस जेके जवाबदार हिननि ते गिरफ़्तार न आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। संदसि जे भासनि जो ऐं शहर जे सियासी समाज जो उहो चवणु आहे त जेको आयो हुयो पुलिस जांच ऑफिसर आहे रियाला गोपांग उहा केस विञाए रही आहे। उन जेकी प्रॉपर्टी आहे न्याणी जी उहा उन पिणु गुम करे छॾी आहे ऐं सोशल मीडिया ते उन्हनि पाण जे अख़्तियार जो चवंदो आहे उनजो चवणु आहे त मूंखे न्याणी इहा अपील करे वई आहे जॾहिं उहा सख़्तु बीमार हुई ऐं उहा जॾहिं सुकंदी रही त मुंहिंजी जेके ज़्यादती कंदड़ जवाबदार आहिनि उहे कॾहिं बख़्श न कजांइ। उन असां सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इहो हिकिड़ो वाइदो ऐं वचन कयो आहे त आख़िर दम जे आख़िरी हिरकी ताईं पंहिंजी न्याणी जो केस जेको आहे उहो लड़ंदुसि ऐं उन्हनि खे फाई जे फंदे ते लटकाइण लाइ ॾींहुं राति जुदो न कयो। हुन शहरनि जा शहर जे सियासी समाज जा पिणु थोरा मञा आहिनि। हुन इहो बि चवणु आहे त मुंहिंजे शहर जे सियासी समाजी दुरनि ऐं हर मक़सद फ़िक्र सां गॾु मीडिया पिणु मुंहिंजो साथ ॾिनो ऐं आउं बि वचन थो कयां जेसिताईं वसी जवाबदार आहिनि जेसिताईं गिरफ़्तार फाई जे फंदे न रखंदा तेसिताईं हीअ जिदो जेकी आहे मां जारी रखंदुसि। जी ठीकु आहे असगर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।